हिते जेके बासर माण्हू आहिनि उहे असांखे झंग पोखणु नथा ॾियनि ऐं हीअ जेको ॿिज आहे ॿेले खचारनि हिते ॿिज पोखियो आहे असीं संभाले करे वठूं तॾहिं बासर जेके माण्हू असांखे धमकियूं था ॾींदा ॿार ॾींदा त उते छो असीं ॿनियूं पोखींदासीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल अही शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे बार बार हुक्मनि बावजूद खैबराणी ऐं रईस मुरीद ॿेले तां कब्ज़ा ख़त्म न थिया। हिते जेके बासर माण्हू आहिनि उहे असांखे झंग पोखणु नथा ॾियनि ऐं हीअ जेको ॿिज आहे ॿेले खचारनि हिते ॿिज पोखियो आहे असीं संभाले करे वठूं तॾहिं बासर जेके माण्हू असांखे धमकियूं था ॾींदा ॿार ॾींदा त उते छो असीं ॿनियूं पोखींदासीं असीं पोखणु कोन था ॾियूं ऐं असांखे हिते विहणो कोन था ॾियूं। असां ते जेको केस करण कूड़ा केस कया आहिनि असां ते हिननि असां ते कूड़ा केस कया आहिनि ऐं असांखे धमकियूं था ॾियनि ऐं असां बि माल बीठो आहे हिते माल बि असां जेको हिते नथा चाढ़णु ॾियनि असांखे डोड़ायो कढनि हितां ऐं टोटल जेके खैबराणो ॿेलो जेको बि आहे टोटल आबादियूं आहिनि हींअर ऐं झंग अञा न थी सघियो आहे। सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे त उहा झंग थिए। हिते जे अमलदारनि अञा का बि अहिड़ी कार्रवाई कई आहे फसल तबाह कोन कया अथनि हिन जा हर भर कोन हिनखे हर ॿिया कढनि हींअर सभु कुझु ऐं जेको वही झंग नथा रखनि। औलाद को काठी करे को माल चारे असां ग़रीब आहियूं असांखे इंसाफ़ ॾियो वञे। सिपरीन कोर थियो आहे त ॿेला रखिया वञनि ॿेलो अञा ताणी न को खिबराणीअ में थियो आहे न को रेस मुरीद में थियो आहे। असांखे सिपरीन कोर थियो असां ग़रीबनि खे ॿेले रखण जी मदद कई वञे। तफ़सील मूजिब मटियारी ज़िले जे ॿेले जंहिंमें खैबराणी रईस मुरीद ॿेलो कब्ज़ा माफ़िया जे वर चढ़ियल जीअं त आला अदालतुनि जे बार बार हुक्मनि बावजूद ॿेले तां कब्ज़ा ख़त्म कराए ॿूटा पोखिया वञनि पर खैबराणी ऐं रईस ॿेले ते बाअसर माण्हू ॿेले खाते जे ऑफिसरनि जे आशीर्वाद सां गैर क़ानूनी ॿेले जूं ज़मीनूं आबाद करे मुख़्तलिफ़ फसल जिन में चणा मसूर जी दाल सरह मकई जा फसल पोखे आबादियूं करे रहिया आहिनि जिन में ॿेले जूं चोकड़ियूं नंबर A14, 15, 16 ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ चोकड़ियूं जंहिंमें बाअसर जे कब्ज़े हेठां आहिनि। इलाइक़े जे सियासी समाजी ऐं मालवंदनि एजाज़ खैबर, उमर मला, हाजी बशीर खैबर, अयाज़ मला ऐं ॿियनि जो चवणु हो त खैबराणी ॿेलो क़दीमी ॿेलो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण हूंदा हुआ जिन में बबुर, कंडी, लई, बिहड़ ऐं ॿिया वण पिण हूंदा हुआ ऐं इलाइक़े जा मालवंद माण्हू ॿेले में पंहिंजा माल चारे खुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा हुआ ऐं हितां जा ग़रीब माण्हू माखी, लाख ऐं खोर लाहे पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदा हुआ। ॿेलो ख़त्म थियण जे करे मालवंदनि पंहिंजा माल खपाए सिर्फ़ हिकु या ॿ ढोर घरनि में बीहारिया आहिनि। जन ग़रीबनि जो माखी ऐं खोर ते गुज़र हूंदो हो उहे बि फाका कशीअ जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। खैबर जे रहवासियुनि जो चवणु आहे त ॿेले खाते जा ऑफिसर कब्ज़ा माफ़िया सां ॿठ भरियल आहिनि। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां अपील था करियूं त ख़ुसूसी टीम जोड़े ॿेलनि तां कब्ज़ा ख़त्म कराया वञनि त जीअं हितां जा ग़रीब ऐं मिसकीन माण्हू ॿेलनि मां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि।